नाज़रीन ॿिए पासे ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। कराची बल्दिया टाउन में फैक्ट्री खे लॻल बाहि ते ज़ाब्तो अची वियो आहे। इमारत मां 3 ॼणनि जा लाश कढिया विया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ॿुधाईंदासीं। कराची बल्दिया टाउन में फैक्ट्री खे लॻल बाहि ते ज़ाब्तो अची वियो आहे। इमारत मां 3 ॼणनि जा लाश कढिया विया आहिनि। बाहि इमारत जे 3 माड़ ते लॻी हुई। सॼी इमारत में धुओं भरिजी वियो। अहम ख़बर है वहां अपडेट कंदा हलूं त कराची बल्दिया टाउन में फैक्ट्री खे लॻल बाहि ते ज़ाब्तो अची वियो आहे। इमारत मां 3 ॼणनि जा लाश कढिया विया आहिनि। बाहि इमारत जी 3 माड़ ते लॻी आहे। सॼी इमारत में धुओं भरिजी वियो आहे। ॿिए पासे सुहेल अनवर सियाल जो चवणु आहे त मामले जी जांच कराई वेंदी। वाक़िए में फैक्ट्री मालिकनि या फायर ब्रिगेड जी गिफ़लत साबित थी त कार्रवाई बि कई वेंदी। अव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त कराची बल्दिया टाउन में फैक्ट्री खे लॻल बाहि ते ज़ाब्तो अची वियो आहे। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे आवाज़ टीवी जो रिपोर्टर महताब शर। जी महताब शर, वधीक छा तफ़सील आहे? ज़ाब्तो अची वियो आहे। इमारत मां 3 लाख जेके कढिया विया आहिनि, जंहिंखे अंदरि फौत थी विया आहे। बाहि इमारत जे 3 माड़ खे जेका लॻी हुई, धुएं सबबि फायर ब्रिगेड जेका हुते ज़ाब्तो हाणे कयो आहे। सुहेल मुतासिम जो दौरो करे ऐं मामले की जांच करण लाइ हुकुम जारी करे छॾिया आहिनि। वाक़ई में फैक्ट्री मालिकनि या फैक्ट्री फायर ब्रिगेड जी गिफ़लत सबबि कार्रवाई जेकी आहे कई वई आहे। जेकॾहिं का गिफ़लत हूंदी मालिकनि लाइ, उनखे उनखे असां जेको पुछा गिछा कई वेंदी। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।